सतगुरन जी सेवा, संगत जी सेवा कदी अजाई न वेंदी आहे। उन मां अनंत अनंत फल मिलंदा, बेअंत फल मिलंदा। उहे असांखे भले साम्हूं ज़ाहिर नज़र न अचनि पर मिलंदा ज़रूर आहिनि। सतगुरन पंहिंजी बाणीअ में लिखियो आहे, चार पदार्थ जेको मांगे, चार पदार्थ जेको मांगे, साध जना की सेवा लागे, साध जना की सेवा लागे। उनखे चार ही पदार्थ प्राप्त था थियनि, धर्म अर्थ काम मोक्ष, जेको साध संगत जी सेवा में जुड़ी तो वञे, संतन जी सेवा में तो जुड़ी वञे। सच्चे पातशाह बख्श मेरी खता मैनी माना, तू बेअंत तेरा अंत न जाना। सच्चे पातशाह बख्श मेरी खता मैंने मारा, तू बेअंत तेरा अंत न जाना। दीन छोड़ दुनी संग लागा, नाम न जपिया तेरा मैं अभागा। दीन छोड़ दुनी संग लागा, नाम न जपिया तेरा मैं अभागा। कोई गुण न पले नरक न मैनू चले, पाप कमाना तू बेअंत तेरा अंत न जाना। तू बेअंत तेरा अंत न जाना। सच्चे पातशाह बख्शो मेरी खता मैंने मारा, तू बेअंत तेरा अंत न जाना। तू बेअंत तेरा अंत न जाना। लगी ना माया दा झोला, अपने दरदा बना लो जी गोला। मैनू लगे ना माया दा झोला, अपने दरदा बना लो जी गोला। हरदम बंदगी करा तेरी हाजरी बना, जब तक प्राणा तू बेअंत तेरा अंत न जाना। तू बेअंत तेरा अंत न जाना। दर तेरे जो सवाली आए, मोह मंगिया मुरादा वो पाए। दर तेरे जो सवाली आए, मोह मंगिया मुरादा वो पाए। मैं आया शरणी लावो अपनी चरणी, बिरद पछाड़ा तू बेअंत तेरा अंत न जाना। तू बेअंत तेरा अंत न जाना।
मैंने मारा, तू बेअंत तेरा नजारा, तू बेअंत तेरा नजारा। दर तेरे जो सवाली आए, जेको भी सवाली अचे तो वो सवाली कभी खाली न थो वञे। उनखे मुंह मंगी मुराद जरूर थी मिले। वडी उम्र थी वई हिक सेवक जी, पंहिंजी धर्म पत्नीअ सां गॾु चौथी पातशाही गुरु रामदास साहिब जी सेवा में आया। सेवा कंदो रहियो। जंगल में वञी लकड़ियूं खणी ईंदो, हिक लकड़ी जी वॾी भरी दरबार में ॾींदो, हिक रखी छॾींदो पंहिंजे लाइ, भई पोइ विकिणी गुजरान जे लाइ कमु ईंदी। हिक भरी पंहिंजे लाइ रोज रखंदो, हिक दरबार में ॾींदो। केतिरा ॾींहं कंदे 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 सेवा, थधि जा ॾींहं आया। गुरु रामदास साहिब जे दर्शन करण लाइ दूर दूर जी संगत आई। तो थधियुनि जा ॾींहं आया। उन ज़माने में कोई धर्मशालाऊं जा मकान ठहियल न हूंदा, सभु ईअं ॿाहिरि अची तंबू लॻाए रही पवंदा हुया। संगत पंहिंजा पंहिंजा तंबू लॻाए गुरु रामदास जे दर्शन लाइ आई रहिया पिया हुया। राति जो ॾाढी थधि पई थिए, बंदोबस्त न हुयो कंहिं ॻाल्हि जो। त उन सेवक के दिल में ख्याल आयो कि एडी संगत आई आ, मां संगत जी सेवा क्या, थधि थी पए ॾाढी। भाई आदम उन जो नालो, भाई आदम सोचियो कि संगत आई आ सतगुरु जे चरणनि में, उन्हनि जी मां सेवा क्या। जेके पंहिंजे लाइ लकड़ियूं रखियूं हुई उहे काफ़ी जमा थी वई, उहे सभु खणी आयो। जाते जाते संगत जूं झोपड़ियूं हुयूं उते थोड़ी थोड़ी सभिनी खे लकड़ियूं रखी बाहि ॿारे ॾिनी। तो संगत जी थधि दूर थी वई, सभु उते हथ सेकण लॻा ऐं चारों तरफ़ बाहि भरी वई, तो थधि दूर थी वई। गुरु रामदास साहिब मथां ॾिसनि पिया कि कंहिं एॾी सेवा कई आहे सुंदर। संगत खां पुछो, सिखनि खां पुछो, भाई एॾी सेवा, एॾी लकड़ियूं कंहिं ॿारे रखियूं, कंहिं कई आहे सेवा? सतगुरु भाई आदम जेको सेवा कंदो आहे पंहिंजी धर्म पत्नीअ सां गॾु रोज, उन कई आहे। अच्छा वाह, ॾाढो ख़ुशि थिया। सुबुह थियो, गुरु रामदास साहिब सॾु करायो भाई आदम, भाई आदम असां तुंहिंजी सेवा ते ॾाढो ख़ुशि थिया, घुर तूं जेको घुरे। त हथ जोड़ी के तूं सतगुरु बसि नाम जो दान ॾियो, अमृत वेली सुजागी बख्शो, पंहिंजे चरणनि जी भक्ति बख्शो, दरबार जी सेवा बख्शो, ॿियो छा खपे? उन जी धर्म पत्नी उनखे इशारो पई करे कि सतगुरनि खां घुर न, चवनि था त घुर। दयालु थिया आहिनि, ख़ुशि थिया आहिनि, वरी तोखे काॾो मौक़ो मिलंदो अहिड़ो, पर न पियो घुरे। गुरु साहिब सम्झी विया, चयोसि चङो अंदरि हल, असांजे कमरे में अंदरि हल। ॿिन्ही खे ओॾाए वठी विया। उते चवणु लॻसि, भई मतां संगत जे साम्हूं हिनखे लज थींदी हुजे, प्यारा तोखे जेको बि खपे तूं घुर, असां तोखे गुरु नानक खां वठी ॾींदासीं। गुरु नानक खां वठी जेके बि सतगुरु थिया आहिनि उहे कॾहिं बि ईअं न चवंदा कि असां तोखे ॾींदासीं, न। गुरु नानक अगरि चवंदा हुया त ईअं चवंदा, तोखे निरंकार खां वठी ॾींदासीं, निरंकार तोखे ॾींदो। ऐं गुरु नानक खां पोइ जेके सतगुरु थिया त उहे ईअं चवंदा, गुरु नानक खां वठी तोखे ॾींदासीं। पाण जे लाइ न चवंदा हुया कि असां तो ते दया कंदासीं या असां ॾींदासीं, न। भाई आदम तूं छो नथो घुरे, लज छो थो करे? तूं घुर जेको तोखे खपे, असां गुरु नानक खां वठी तोखे ॾींदासीं। भाई आदम कंध हेठि करे बीठो, उनजी पत्नी चए थी, सतगुरु असां ॿई तव्हांजे दरबार में इन इच्छा सां आयासीं कि पुत्र प्राप्ति थिए, पुत्र संतान मिले, पर वॾी उमिरि थी वई आहे असांजी, इन करे
माण्हू खिलंदा या सुठो नथो लॻे पंहिंजे पतीअ खे चवणु त तव्हांखे नथा चवनि सघनि कुझु बि कयो। गुरु रामदास ॾाढो ख़ुशि थिया, मथे ते हथु रखियऊं ॿिन्ही जे, चयऊं तव्हांखे औलाद लिखियल नाहे, औलाद लिखियल नाहे, पर असांखे गुरु नानक 4 पुट लिखिया। हिकु पहिरियों पृथ्वी चंद, ॿियो महादेव, टियों अर्जुन देव, चौथों जेको असांखे थियणो आहे उहो असां तोखे था ॾियूं। उहो असां अरदास था कयूं कि सतगुरु उहो असांखे जेको तो लिखियो आहे नसीब में उहो हिनखे ॾे। गुरु रामदास खे वचन कढिया ऐं उनजो नालो बि ॿुधाए छॾियोसि भई उहो ॾाढो शक्तिवान थींदो, गुरु घर जी उहो सेवा कंदो सदाई, छोकी सेवक जे घर पैदा थींदो उहो सेवा कंदो। भाई आदम उनजो नालो बि तोखे ॿुधाए था छॾियो, उनजो नालो रखिजांइ भगतू। उहो गुरू जी ॾाढी सेवा कंदो ऐं शक्तिवान सिख थींदो। सतगुरनि उन्हनि खे अणलिखियल बि लाल बख़्शिश कयो। जेके उनजे दर ते अची झुकनि था, सेवा कनि था, उन्हनि खे मन मांगी मुराद हासिल थी थिए। दर तेरे जो सवाली आए, मोह मंगिया मुरादा वो पाए। दर तेरे जो सवाली आए, मोह मंगिया मुरादा वो पाए। मैं आया शरणी लावो अपनी चरणी, बिरद पछाड़ा तू भी अंत तेरा अंत न जाना। तू भी अंत